ठीक है सुल्तान, कलर ऐं बिज जा पैसा हाणे हारी न भरींदा बल्कि असां भरींदासीं। तव्हां रुगो फसल जी सार संभाल लहो, उनखे पंहिंजे औलाद वांगुरु उपायो, बस इहो ई काफ़ी आहे। ठीक है साईं, अवां जी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजी दरख्वास्त क़बूल कई। सब वारी साईं तव्हांखे दुआऊं ॾींदा। चङो साईं, मां हलां थो। हा हा, तव्हां भले हलो। मुई ममड़ी अञा लायक जिंदा है। असांजी हवेलीअ जी इहा रीत न आहे त धारिया चौठ ओरांगे अचन। सालार खे ख़बर पई न त कारी करे कुही दरिया में उछलींदी, कब्र बि नसीब न थींदई। मुई शट अप। बाबा चवंदो आहे त हारी नारी असांजी औलाद वांगुरु आहे ऐं तूं मूंखे न हारनि खां परे नथी करे सघी, मुंहिंजी औलाद खां परे नथी करे सघी। ओके वञ माई पंहिंजे सावरनि ॾे, हिते तुंहिंजूं इहे चालाकियूं न हलंदियूं। भाउ जी टोपी पाइण जी कोशिश न कर, न त पोती पाइण लाइ इहो सिर ई न रहंदई। ज़बान संभाले ॻाल्हाए। मां हिन घर जी वॾी आहियां ऐं तोखे मुंहिंजी इज़त करणी पवंदी। जेको करणो अथई न वञी करे छॾिजां। प्लीज हाणे मुंहिंजे मथे में सूर न विझ ऐं टरे ता। मां तोखे चङी तरह ॾिसंदमि। आसा लेखा न ॿुधो अथमि त सफ़ा मुड़ुस माण्हू थी वियो आहीं। वरिया में जेकॾहिं मां मुड़ुस माण्हू न आहियां त भाड़ियो बि न आहियां। तूं चाचे तगे खे संग छो थो ॾीं? वरिया में तूं असांजे घर जे मामलनि में टंग न अड़ाए। मां ॼाणे त तगियो ॼाणे। आसा लेखा न हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध। मां हिकिड़ो भेरो सिर्फ़ु ज़बान सां चवंदो आहियां, पोइ मुंहिंजा हे हथ ॻाल्हाईंदा आहिनि हथ। अफ़सोस इहो थो थियमि त तो में धक जी बि सह कान्हे। वरिया में शायदि तूं मुंहिंजे पुट परूअ खे नथो सुञाणी। जेकॾहिं सुञाणींदो हुजां न त एतिरो न ॻाल्हाई हा। ॾिठल आहे मूंखे इहो तुंहिंजो परू खणी कई अथई, पर यादि रख ॿीहर मूंखे इहा शिकायत न मिले। जेको अचे तो साले जी गिची में थो लॻे। वञ हाणे वञ। केरु आहीं? छा थो चाहीं? दुश्मन तुंहिंजो मौत थो चाहियां। ज़िंदगी चाहीं थो त हथ मथे कर, मथे कर हथ। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।